खैरपुर नाथन शाह में वधदर बदअमनी खिलाफ जमियत उलमा इस्लाम ऐं मुतासिर शहरीन ॻोठाणनि पारां मदरसा अनवार मदीना खां मौलाना अनवर खोहारो, मौलाना अब्दुल करीम चांडियो, मौलाना सईद अहमद ताहिर हादी ॾिनो खोहारो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी अमन ॾियो जा नारा हणंदा प्रेस क्लब जे साम्हूं पहुता, जिथे रैली जलसे में तब्दील थी वई। रैली ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त खैरपुर नाथन शाह शहर ऐं बहराड़ी जे अवाम अदम तहफ़ुज़ जो शिकार थी वियो आहे। खुरूं, धाड़ा ऐं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। न शहर महफ़ूज़ आहे न ॻोठ महफ़ूज़ आहिनि। चोर ऐं धाड़ेल वॾी दीदा दिलेरी सां वारदातूं करे रहिया आहिनि। पुलिस इन्हनि ख़िलाफ़ कुझु बि करण लाइ तयार न आहे। हिननि चयो त मौजूदा SSP जे हूंदे ज़िले में अमन अमान बरक़रार नथो रही सघे। हिननि चयो त फौरी तौर ते अमन अमान बहाल करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त खैरपुर नाथन शाह में वधदर बदअमनी ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम पारां मदरसा अनवार मदीना खां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जेको प्रेस क्लब पहुतो, जिते जलसे जी सूरत में मुख़्तलिफ़ अॻुवाणनि ख़िताब कयो। दुकानदारनि खे शहरवासियुनि खे बारहाड़ी वारनि खे अमन बिल्कुल खत्म थी चुको है। शहरी बिल्कुल गैर महफूज़ बणिजी चुका आहिनि। बारहाड़ी वारा गैर महफूज़ बणिजी चुका आहिनि। गुलाब खां हिकिड़ा ईअं सम्झो नंढा ॿार जेके आहिनि, उन नंढे मासूम ॿारड़ी खे पेट में सूर हो, उनखे इलाज जे लाइ उतां खणी पिया अचनि मोहम्मद सचल ऐं मोहम्मद बख्श खुआरो। उन्हनि खे वाट ते फोरू जेके आहिनि मोटर खसनि था, मोबाइलूं बि खसनि था ऐं उन खां पोइ नंढी ॿारड़ी वीचारी जेका सूर जे करे रड़ियूं पी करे दाहूं पी करे उनजे मथां बेरहम माण्हू तशद्दुद करे वीचारी खे रत में ॻाढ़ो करे था छॾनि। गुलाम मुस्तफ़ा खुआरो उनजे दुकान खे भञी करे सॼो अलाह तआला ॻोहाड़े था वञनि। वज़ीर चांडियो ताज़ो रात जो उनजो मदीना कॉलोनी में दुकान आहे, उनजो अलाह तआला खणी था वञनि। त हे रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। असांजो मुतालबो इहो आहे फौरी तौर ते खैरपुर नाथन शाह तालुके में अमन अमान करायो। रोड जेके लेके रोडनि ते पिकेटूं क़ाइमु कयूं, धाड़ा रोज़ मामूल बणिजी चुकियो आहिनि। उन जे करे जेको हाणे उन्हनि इन पुरदौरान नंढड़ी दहशत कयो वियो आहे, जी परज़ोर लफ़्ज़नि में मज़मत था कयूं। मां SSP दादू खे चवणु चाहींदुसि इहे ॾोहारी फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि। जेको SHO ख़बरदार हूंदे बि उन्हनि ताईं नथो पुॼे। छा इहे हेॾा ताक़तवर आहिनि? इहे बेग़ैर जेके हिन ॾोहारी महिरबानी करे हिनखे गिरफ़्तार कयो वञे। खैरपुर नाथन शाह वधि में वधि जेको ज़ुल्म पियो थो हले, ग़रीबनि जा दुकान महफ़ूज़ न आहिनि, रस्ता महफ़ूज़ न आहिनि। मां त केन शाह जे सूबेदार खे चवंदुसि जेको मुंहिंजी क़ौम वारो आहे, मुजाहिद आहे, उनखे चवंदा त अमन अमान कराए। जेके अमन अमान नथो कराए त पोइ पाण बि चूड़ियूं पाए ऐं पंहिंजे अमले खे बि चूड़ियूं पाराए। अहिड़ो ज़ुल्म जेको रस्ता महफ़ूज़ न आहिनि, दुकान महफ़ूज़ न आहिनि, हर शइ खयूं था वञनि, या महिरबानी करे अमन कराए या त पोइ इहो कमु करे चूड़ियूं पाए पाण वेही रहे।